जी नाज़रीन, हिन वक्त मां मौजूद आहियां DC ऑफिस जैकबाबाद में, जिते 14 अगस्त इंडिपेंडेंस डे के हवाले से एक तकरीब मुनक़िद कई वही है। इन तकरीब में DC जैकबाबाद, SSP जैकबाबाद, म्यूनसिपल कमेटी जो चेयरमैन बी इंतज़ामिया जे हज़रात उन मौजूद आहिनि। अचो तो इन बारे में हिते मौजूद इंतज़ामिया से ॻाल्हाईंदासीं तो उन्हनि जो मज़ीद इन बारे में छा चवणु आहे। इन साल असां सभिनि खां पहले त प्लांटेशन जी जेकी मुहिम शुरू कई आहे, हिन में असांजो जेको फ़िलहाल जो असांजो टारगेट आहे उहा आहे घटि में घटि 5000 इंशाल्लाह असां प्लांट जेका आहे प्लांटेशन कंदासीं। उहा प्लांटेशन थींदी। हुन जे अलावा असांजो इहा ई सभिनि खां रिक्वेस्ट आहे त वधीक हिन में प्लांटेशन कया, छो त इकनॉमिकल जेका तब्दीली अचनि पिया हुन में सभिनि खां इम्पोर्टेंट आहे त प्लांटेशन थिए। स्पेशली जेका मौसमियाती तब्दीली अचनि पिया हुन जे लाइ सभिनि खां बहितर हल आहे त प्लांटेशन हुन में थिए। पूरे अवाम पाकिस्तान के अवाम ख़ुसूसन जैकबाबाद जे अवाम के 14 अगस्त जो 77 योम आज़ादी जो मुबारकबाद थो ॾियां। डिस्ट्रिक्ट पुलिस जैकबाबाद जेको आहे हर वक्त कोशिश आहे सिक्योरिटी एंड लॉ एंड ऑर्डर मेंटेन करण जो। अॼु जे हवाले सां ख़ुसूसी इंतज़ाम कया विया आहिनि मुख़्तलिफ़ पार्क्स ते, स्कूल्स ते, जिते प्रोग्राम सिक्योरिटी डिप्लॉयमेंट आहे। अवाम के इहो ई मैसेज ॾींदासीं त उहे लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जी सपोर्ट कनि ऐं कम्यूनिटी अॻियां अचे ऐं फोर्सिस जी सपोर्ट करे ऐं कानून जी बालादस्ती में पंहिंजो किरदारु रखे। सब खां पहिरियां त अहले वतन खे 14 अगस्त जी तमामु मुबारकबाद हुजे। जेको ॾींहुं असां ई अल्लाह पाक जी तरफ़ां हिकु वॾा नेमत असांखे नसीब थी। हाणे इन जे 14 अगस्त जे बनस्बत असां हिकिड़ो इहद करूं कि चाहे म्यूनसिपल कमेटी हुजे, DC लेवल ते हुजे, डिस्ट्रिक्ट काउंसिल जे लेवल ते हुजे, त असां सभु गॾिजी करे हिन मुल्क जी ख़िदमत करूं ऐं हिनखे वधि में वधि तरक़ी ॾियारूं। जी नाज़रीन, तव्हां DC जैकबाबाद, SSP जैकबाबाद ऐं म्यूनसिपल कमेटी चेयरमैन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जॾहिं उन्हनि खां इहो सवाल कयो हुयो त हिन 14 अगस्त जे हिते तव्हां जैकबाबाद लाइ छा रेज़ोल्यूशन ठाहियो आहे। कैमरामैन नूर लाशारी सां गॾु आबिद अली मगर, जैकब न्यूज़ जैकबाबाद।